बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल-बाबुल अव्वलु फिल ख़बरि वल इंशाइ कुल्लु कलामिन फ़हुव इम्मा ख़बरुन औ इंशाउन वल ख़बरु मा यसिहु अन युक़ाल लिक़ाइलिही अन्नहु सादिक़ुन फ़ीह औ काज़िबुन कसाफ़र मुहम्मदुन व अलियुन मुक़ीमुन। अॼोके सबक़ में मुसन्निफ़ ख़बर ऐं इंशा जे बारे में बयानु करे रहियो आहे। जीअं पुठियां असां पढ़ियासीं त इल्मुल मआनी 8 बाबनि ते मुश्तमिल हूंदो, त 8 बाबनि मां पहिरियों बाब जेको इल्मुल मआनी जो आहे उहो ख़बर ऐं इंशा जे बारे में आहे। इन जी तारीफ़ बिल्कुलु आसान आहे, जेकी जीअं तव्हां इल्मुन नहव में जुमिले ख़बरे ऐं जुमिले इंशा जी तारीफ़ पढ़ी आया आहियो न, हिते बि तक़रीबन साॻी तारीफ़ आहे। मुसन्निफ़ फरमाए थो त हर कलाम या त उहो ख़बरियो हूंदो या त उहो इंशायो हूंदो, या त उहो ख़बर हूंदो या त उहो इंशायो हूंदो, इन्हनि खां अलावा न हूंदो। त पोइ हाणे कहिड़ो कलाम ख़बरियो थींदो, कहिड़ो इंशायो थींदो, उन जे लाइ ॿुधाए थो त मा यसिहु अन युक़ाल लिक़ाइलिही अन्नहु सादिक़ुन फ़ीह औ काज़िबुन। ख़बर जुमिलो ख़बरियो छाखे चइबो, बलागत में ख़बर छाखे चइबो, उहो ॿुधाए थो त क़ाइल खे, मुतकल्लिम खे, ॻाल्हाईंदड़ खे या चवंदड़ खे माण्हू कंहिं ॻाल्हि में सचो या कूड़ो चई सघे, उन ते सचे या कूड़े हुजण जो हुकुम लॻाए सघिजे, उनखे सचो या कूड़ो चई सघिजे, त पोइ उनखे चवंदासीं इहो ख़बर आहे। ऐं जंहिंमें क़ाइल खे, ॻाल्हि कंदड़ खे माण्हू सचो या कूड़ो न चई सघे त उनखे चवंदासीं इहो इंशा आहे। मिसाल जीअं साफ़र मुहम्मदुन, मुहम्मद सफ़र कयो। हाणे अगरि मुहम्मद सफ़र कयो हूंदो त उहो क़ाइल सचो आहे, अगरि ख़िलाफ़ वाक़िअ उहो ॿुधाए थो हालांकि मोहम्मद सफ़र नाहे कयो त क़ाइल उहो कूड़ो आहे। त माना इहा साफ़र मुहम्मदुन अहिड़ी ॻाल्हि हुन चई आहे जंहिंमें असां उनखे सचो या कूड़ो चई सघूं था। अलियुन मुक़ीमुन, अली मुक़ीम आहे, बीहंदड़ आहे। त हाणे जेकॾहिं अली फिल वाक़िअ मुक़ीम हूंदो त क़ाइल सादिक़ आहे, अगरि अली फिल वाक़िअ मुक़ीम न हूंदो त क़ाइल काज़िब आहे। सम्झ में आयो? बिल्कुलु आसान, नहव में तव्हां इहो पढ़ी आया हो। वल इंशा, ठीकु आहे, हर कलाम जूं 2 हालतूं हूंदो, या त उहो कलाम ख़बर हूंदो या इंशा हूंदो। त इंशा छाखे चइबो, इंशा मा ला यसिह अन युक़ाल लिक़ाइलिही ज़ालिक। इंशा चइबो जंहिंमें न सही हुजे ही त चयो वञे लिक़ाइलिही उन ॻाल्हि चवंदड़ खे, ज़ालिक इहो, ज़ालिक इशारो पुठी ॻाल्हि जी तरफ़, यानी सचो या कूड़ो असां उनखे चई न सघूं त पोइ उनखे छा चइबो, इंशा। मिसाल जीअं साफ़िर या मुहम्मद, ए मुहम्मद सफ़र कर। मसलन मां चवां थो साफ़िर या हाफ़िज़, ए हाफ़िज़ सफ़र कर। हाणे अवां मूंखे कूड़ो या सचो चई सघंदव? कोन चई सघंदव न। कूड़ो या सचो उन वक़्तु चइबो आहे जंहिं वक़्तु उहो कंहिं ॻाल्हि जी ख़बर ॾेई रहियो आहे। सफ़र कर या ॾे या वठ, इहो इन में कंहिं शइ जी तलब कई थी वञे, ठीकु आहे। इंशा में छा थो कयो वञे, कंहिं कम जी, सफ़र कर, मार, इज़रिब, मार, सफ़र कर, या बीह, कुम, या अली, बीह ए अली। त हाणे इन मंझि सचो या कूड़ो असां कंहिंखे चई कोन था सघूं। हो छा थो करे, उहो फ़इल जी तलब करे रहियो आहे, ख़बर त ॾेई कोन रहियो आहे न जो असां उनखे सचो या कूड़ो चई सघूं। उहो फ़इल तलब करे रहियो आहे, सो इन मंझि कंहिंखे सचो या कूड़े जी सिफ़त लॻाए नथी सघिजे, त इनखे चइबो इंशा। अवां इहो पढ़ी आया आहियो न त हर कलाम जूं 2 सूरतूं हूंदियूं, या त उहो ख़बरिया हूंदो या
इंशा हूंदो। पोइ अगरि उनखे सचो या कूड़ो चवंदड़ खे चई सघिजे त पोइ चवंदासीं इहो ख़बर आहे। जेकॾहिं सचो या कूड़ो न चई सघूं त पोइ चवंदासीं इहो इंशा आहे। असल में सचो या कूड़ो हुजणु आहे छा? सिदिक़ ऐं किज़िब, कंहिंखे सचो चवणु, कंहिंखे कूड़ो चवणु, जो छा मतिलबु आहे? इन जे बारे में जे फरमाइनि था त जेकॾहिं वाक़े जे मुताबिक़ ख़बर ॾिनी वई आहे त पोइ उहा ख़बर सची आहे। मसलन केरु चए थो त अलीयुन मुक़ीमुन, अली मुक़ीम आहे। अगरि वाक़िअतन अली मुक़ीम हूंदो त पोइ चवंदासीं इहो ख़बर ॾींदड़ सचो आहे। अगरि वाक़िअतन अली मुक़ीम नाहे पर मुसाफ़िर आहे त पोइ चवंदासीं त इहो ख़बर ॾींदड़ कूड़ो आहे। माना हुन जंहिं शइ जी ख़बर ॾिनी आहे फिल वाक़े अगरि उहा उन हुजे, उहो सचो हुजे पंहिंजी ॻाल्हि में, त पोइ चवंदासीं त इहो सिदिक़ आहे। अगरि सचो न हुजे त पोइ चवंदासीं इहो किज़्ब आहे। ऐं बाद वरी चवनि था त ईअं न आहे, पर सिदिक़ ऐं किज़्ब जो दारो मदार उन जी एतिक़ाद जे मथां, उन जी सोच जे मथां आहे। त अगरि हो पंहिंजी सोच जे मुताबिक़ ख़बर ॾिए थो त पोइ उहो ख़बर में सचो आहे। अगरि सोच जे ख़िलाफ़ु ख़बर ॾिए थो त पोइ उहो ख़बर में कूड़ो आहे, काज़िब आहे। मिसाल कीअं? आसमान असांजे हेठां ई मथां आहे, मथां आहे, ऐं असांजो अक़ीदो बि इहो आहे, असांजो एतिक़ाद बि इहो आहे त आसमान असांजे मथां आहे। अस्समाउ फ़ौक़ना, आसमान असांजे मथां आहे। पर अगरि को अहिड़ो शख़्स आहे जेको इहा सोच रखे थो त आसमान असांजे हेठां आहे, पोइ अगरि उहो शख़्स चवे त अस्समाउ फ़ौक़ना त असां चवंदासीं इहो शख़्स पंहिंजी ख़बर में कूड़ो आहे। हालांकि उन ख़बर त सही ॾिनी आहे, पर उन जे एतिक़ाद जे मुताबिक़ आसमान असांजे हेठां आहे ऐं चवे थो आसमान असांजे मथां आहे, त हुन पंहिंजे एतिक़ाद जे मुताबिक़ ख़बर न आहे ॾिनी। त सिदिक़ ऐं किज़िब जो दारो मदार उन जे एतिक़ाद ते कयो वेंदो, जेका उन जी सोच आहे। ॾिसो, वल मुराद बिसिदकिल ख़बर, ऐं ख़बर जे सचे हुजण मां छा मुराद आहे? मुताबिक़तुहु लिल वाक़े, मुताबिक़ हुजणु उन ख़बर जो वाक़े जे, उन सूरत जे मुताबिक़ हुजे जीअं उन ख़बर ॾिनी आहे। व बिकिज़्बिही, ऐं ख़बर जे कूड़े हुजण जो छा मतिलबु आहे? अदम मुताबिक़तिही लहू, न मुताबिक़ हुजणु उन जे वास्ते। फजुमिलतुन अलीयुन मुक़ीमुन, पोइ उनजो इहो जुमिलो अली मुक़ीम आहे। इन कानतिन निस्बतु मफ़हूमतुन मिनहा, अगरि आहे इहा निस्बत जेका सम्झी वञे थी उन मां, मुताबिक़ लिमा फिल ख़ारिज, जेको ख़ारिज में आहे, फ़सिदकुन, पोइ इहो सच आहे। व इल्ला, जेकॾहिं न त फ़किज़्बुन, पोइ इहो कूड़ आहे। माना वाक़िअतन जेकॾहिं अली मुक़ीम आहे ख़ारिज में त पोइ चवंदासीं काइल सच ॻाल्हाए रहियो आहे। अगरि वाक़िअतन अली मुक़ीम न आहे त पोइ चवंदासीं काइल कूड़ो ॻाल्हाए रहियो आहे। उन खां बाद में फरमाए थो वलिकुल्लि जुमलतिन रुकनान, हर जुमिले जा ॿ रुकन हूंदा आहिनि, ॿ हिसा हूंदा आहिनि, ॿ जुज़ हूंदा आहिनि। कहिड़ा? हिकिड़ो महकूम अलैह ऐं ॿियो महकूम बिही। कहिड़ा ॿ रुकन हूंदा आहिनि? हिकिड़ो महकूम अलैह, जंहिंजे मथां हुकुम लॻायो वञे, ऐं महकूम बिही, जंहिंजे ज़रिए हुकुम लॻायो वञे। वयुसम्मल अव्वल, ऐं नालो रखियो वेंदो आहे पहिरें जो, मुस्नद इलैह, यानी महकूम अलैह खे मुस्नद इलैह भी चइबो आहे। कल फ़ाइल, मिसाल फ़ाइल ऐं नाइब फ़ाइल, इनखे मुस्नद इलैह बि चई सघो था, महकूम बिही बि, सॉरी महकूम अलैह बि चई सघो था। ऐं मुब्तदा, जंहिंजी ख़बर हुजे, उहो बि चई सघो था। यानी महकूम अलैह, मुस्नद इलैह, इहो फ़ाइल थींदा, नाइब फ़ाइल